को भी फिक्र न कर, मां वेठो आ न। जदे मां मरी वञा वो तू फिक्र न कजाए। फिलहाल मां जीअरो आं, तोखे कुछ भी न थींदो। तू मुंहिंजी पनाह में आई। खबरदार! सूबेदार, अरे तुझी इहा मजाल जो तू सतराजी सरदार ते हथियार सिधो कयो आहे। सरदार साईं, मूं हथियार लौंग ते सिधो कयो आहे, छो त लौंग मुजरिम आहे। इन पीर करामत जी घरवारी ऐं पीर मुजन जी भाॼाई खे वर्ग लाइ भॼायो वियो आहे। लौंग ते हथियार सिधो करी या कहते भी करी, हेठ कर हथियार, हेठ कर हथियार। माफ़ कजो सरदार साहब, अवां ॿिन्ही ते पीर मुजन रेशम जे अगवा जो केस दाख़िल करायो आहे ऐं मां सिर्फ़ पंहिंजी ड्यूटी करे रहियो आहियां। या ड्यूटी करे रहियो आहीं? ड्यूटी करे रहियो आहीं या पीर मुजन जी वंगार वही रहियो आहीं? मां चवां थो तो हलियो वञ। मुंहिंजी औताक में अंदरि गिरी मूं ते हथियार सिधो कयो अथई। तुंहिंजी इहा जुरत, वञ था। खबरदार! बाबल साईं, रुगो हुकुम कयो त हिन सूबेदार खे इते जो इते खत्म करे छॾियां। सूबेदार, तुंहिंजी हिम्मत कीअं थी जो असांजे सरदार ते हथियार सिधो कयो अथई? सूबेदार, तो पीर मुजन जे चवण ते असांजे सरदार ते हथियार सिधो कयो आहे। इन जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। बाबल साईं, रुगो हुकुम कयो त हिनखे कहिड़ी सज़ा ॾियां। जल्दी ॿुधाए बाबल साईं, जल्दी ॿुधाए। हाशिम, जेकॾहिं तव्हां कानून जे साम्हूं थींदव त ॾाढा ॾुखिया थींदव। हाशिम, सूबेदार हलियो वञे था। ईअं न थिए जो मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थी वञे ऐं तूं नुक़सान में अची वञी। हले था, शाबाश, हले था। सूबेदार, तुंहिंजी एतिरी हिम्मत जो तूं असांजे सरदार जे अॻियां ईअं थो ॻाल्हाईं? सुठो अथई, तां हलियो वञ। वञ, न त फिफड़ फाड़े विझंदुसि। ना दिलावर, ना। चुप कर तू। सूबेदार, शुक्र कर त तू मुझे तॾे ते बीठो आई। तॾे ते आयल मेहमान खे मां इज़त ॾींदो आहियां। तू खणी मुंहिंजो दुश्मन थी आयो आहीं, पोइ बि तोखे बख़्शा। हले था। सुठो इन्हीअ में अथई हितां हलण जी कर, न त ही मुंहिंजा चीता तोखे चीरे फाड़े छॾींदा। हाणे हलण जी करे था। सूबेदार, छा थो सोची? वञी तो या ॾियां आंगुर खे तकलीफ़? सूबेदार, जेकॾहिं ज़िंदगी प्यारी अथई न, हलियो वञे था। न त मूंखे सुञाणी थो न त मां केर आहियां। दिलावर आहियां, दिलावर, कच्चे जो दिलावर। वञ। तू सही माण्हू न आहीं। मां सॼो ॾींहुं तुंहिंजी सिक में सिका ऐं तूं बसरा वांग जी मूंसां विढ़ंदी आहीं। बेगा, शुक्र कर त तू अञा जेरो आहे। असांजे घर में का बंदूक कान्हे का। जे बंदूक हुजे हा न त मां ऐं बसरा तोखे पूरो करे छॾियूं हा। छो? मां ॿिन्हिनि सां शादी कई, अव्हांखे सहारो ॾिनो, रहण लाइ घर ॾिनो मांव, खाइण लाइ अन्न ॾिनो मांव, पोइ बि मूं ते कावड़ छो? इन करे जो तू बसरा के धोखो ॾिनो ऐं मूंसां बि त कूड़ा ॻाल्हाए ऐं मूंखे चई त छड़ो आहियां।
धोखो त तूं मूंखे ॾिनो आहे मुंहिंजे हूंदे कबूतर सां भॼी वई आहीं तूं किनी आहीं तूं कारी आहीं मां तोखे कारो करे मारींदुसि किथे आहे कुहाड़ी कुहाड़ी मां कुहाड़ी त पाड़े वारा ॿार खणी विया बेबी तूं सही माण्हू न आहीं मां वञा काठियूं करण सरदार साईं चयो आहे त रोशनी शादी जे लाइ ॿारनि खपे ऐं तूं वरी चईंदी कुहाड़ी ॿार खणी आया आहिनि हा हा वञ ऐं जल्दी मोटण ई कजांइ ठीकु आहे मां वञा थो कुहाड़ी खणी पोइ मां ॿारनि करण वेंदुसि मां वञा थो हाणे वेठी हुजे हिते त बसरा जा फ़कीर ॻाटो भञनि छा न कया वॾो मसलो आहे ॾाढो ॾुखियो मसलो आहे माई बसरा सरदार साईं इहा मुश्किल भी आसान थी वई हाशिम मीरा मां टई ॼणा धीअ रोशनीअ खे बि साण वठी वेंदासीं शहर जेके जेके शयूं धीअ खे पसंदि ईंदियूं ख़रीद कंदा वेंदासीं वाह वाह माई बसरा वाह वाह तो त मुंहिंजूं सभु परेशानियूं ख़तम करे छॾियूं ईअं सम्झ त मुश्किलनि मां तो मूंखे कढी छॾियो मां हाशिम खे घुरायां थो ऐं उनखे चवां थो त शहर वञण जी तयारी करे ठीक आहे सरदार साईं हाशिम खे रुगो एतिरो चओ त सुबुह जो सवेर गाॾी खणी अचे दर ते पहुचे बस पोइ हलिया वेंदासीं सॼे ॾींहं में सॼी ख़रीदारी करे पहुची वेंदासीं बस ठीकु आहे माई बसरा ठीकु आहे हाणे तूं भली मूंखे खीर पती चांहि पीआ हाज़ुर साईं इन अखियुनि सां बसरा कचे हुजे जा पके मोजा फ़कीर फिरंदा ऐ माई बसरा वाह वाह खबरदार मुझे न जेकॾहिं अॼु चुरंदे त मरंदे मुझे न तोखे त ख़बर आहे न त मां दिलावर आहियां दिलावर कच्चे जो दिलावर बस केर छा ज़माना जा चिमचा सदाई खाई ॻाढ़ा बोड़ हींअर बंदूकूं खणी खयूं अथव छा असां सां बंदूक कोन्हनि छा जहिड़ा दर तोड़नि तहिड़ा साटनि हिकिड़ी गोली हलंदा त 10 गोलियूं लॻंदी हली त ॾिसो अस्कर हाशिम अॻिते वधे त उभट वणंदे मुझे न हिक ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं आईंदा पुलिस असांजे ॻोठ ते मोकिलण जी कोशिश कई न त थाणा कढी छॾींदोसीं
हाशिम भा ये ॻाल्हियुनि जो वक़्तु न आहे। दज़ करे छॾ न पीर मुजन खे, नालो निशान मिटाए छॾ हिन जो। मिटाया असद। खबरदार दिलावर, दिलावर तू मुझे घेरे में आहीं भॼण जी कोशिश न कजांइ, न त सुठो न थींदुई। वाह सिकंदर सूबेदार वाह, मल मल्हाई अथई, सलाम आहे तोखे। न त मुंहिंजे पुट ते बि टिंटिड़ियूं चढ़ियूं हुयूं। ये दिलावर ॾिस मोहन, हा हाणे थाणे में करे लाख में त ख़बर पवई, अॻु बि त रोई रोई जिन छड़ाए मथां थाणनि मां निकिता आहियो। हलड़े हल, तो जड़ा कांव असांखे छा गिरफ्तार कंदा? हल तो सिकंदर, तूं केतिरो ईमानदार आहीं इहा मूंखे चङी तरह ख़बर आहे। जेकॾहिं पाण खे कानून जो एॾो वॾो सुरमो थो सम्झी न, त हे मुजन बीठो अथई पीर एहसान जो कातिल, साम्हूं बीठो अथई पाण खे मोतबर थो सम्झी त करीस गिरफ़्तार। सूबेदार, तो में एतिरो दमी न आहे जो असांखे गिरफ्तार करे सघीं। करे तो सूबेदार, मां तुंहिंजी हिन वर्दी जो ख्याल थो कयां, न त तोखे त ख़बर आहे त मां दिलावर आहियां, दिलावर, कच्चे जो दिलावर। दिलावर, मां त चवां थो हल त हलूं, हीउ असांजो मुक़ाबिलो छा कंदो? सूबेदार, असां ॿिन्हिनि सां जेकॾहिं मुक़ाबिलो करणो अथई न, पूरो लश्कर वठी आ, तूं अकेलो छा कंदे? हल बाबा, अचो हाशिम भा। मुक़ाबिलो कर न, रांदीका तोखे छा था ॾेखारीनि? अड़े पुट ते टिंडियूं त हाणे चढ़ियूं आहिनि। इहो सिकंदर सूबेदारी जेको आहे न, तुंहिंजा लाह पटे छॾींदो। ईअं खिली न वञ, जिंद तो छॾायो भॼी। सूबेदार साहब भॼई थो, कमु करीस। जेको चए तो लक्षर वठी अचां, ऐं हिननि पोड़ खान लाइ लक्षर वठी अचां मुड़ुसु। हल हाजी शरीफ आयो। छा? हाजी शरीफ रात आयो ऐं तव्हां हुनखे छॾे ॾिनो? अड़े तव्हां में त को हाल ई कोन्हे को। हाजी शरीफ खे ॿधी टंगूं ॿाहूं भञो आहे त पोइ तव्हांखे मञा चंडरा। रेस रात मूं हुनखे ड्रोड़ाए ड्रोड़ाए कढियो ऐं 2 फायर बि कयामांसि, ॾिठोमांसि, ॾिनई पेरनि ते ज़ोर। छॾ तूं हिन भाड़े खे, तूं हिकिड़ो कमु कर, रोज़ानी ने उताक ते पाणी हारा जे मिट्टी हेठि वेही वञे। बाबा, साजिद खान जी शादी आहे, अॼु खां वठी तयारियूं करे छॾ। हाज़ुर रेस। बाबा साईं, ये असांजो आख़िरी धक्को आहे। बसि तव्हां वेही दुआ कयो त असां कामयाबी सां पंहिंजो ई धक उकारे वञूं। पोइ दुनिया जी का बि ताक़त मूंखे सरदार थियण खां हरगिज़ न रोके सघंदी। बाबा साईं, हा बाबा साईं, मां अॼु खां ई रोशनीअ खे रोलियूं ॿुधाइण शुरू थो कयां त जीअं रोशनी पंहिंजी समूरी मिल्कियत मुंहिंजे नाले ते करे। तूं रुगो शादी जूं तयारियूं कर त मां हिन वांदे हाजी शरीफ जो बंदोबस्तु कयां थो। मुजन साईं सुभाणे सुबुह जो सॼे ॻोठ ते कड़ो चाढ़े पंहिंजा जवान वठी सरदार शाहज़मान जी हवेली में घिड़ी पवंदुसि। सूबेदार, मज़ो त तॾहिं ईंदो जॾहिं ॾींहं ॾिठे जो शाहज़मान जे ॻोठ ते पुलिस चढ़ाई करे। हिन शाहज़मान अञा मुजन जूं मौजूं ॾिठियूं ई न आहिनि। ॾींस टांडा त ख़बर पवे घणे वीह 100 आहे। पर मुजन साईं मुक़ाबिलो थी पियो त नुक़सान थींदो, माण्हू मरंदा। माण्हू त रोज़ पिया मरनि, बचार जे पुलिस जी गोली सां मरी पिया, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? पर मुजन साईं नुक़सान असांजो बि थी सघे थो। बस सूबेदार, मूं चई छॾियो न, ॾींहं ॾिठे जो चापो हणंदे भले हिनखे ख़बर पवे
त मुजनि जूं मौजूं छा आहिनि? मुजन साईं, असांजो मक़सदु माण्हू माराइण न आहे। असांजो मक़सदु आहे त रेशम खे बाज़ियाब करायूं। त पोइ असां सिर ते ख़तरो छो खणूं? न सूबेदार, मुंहिंजो मक़सदु रेशम खे बाज़ियाब कराइण ऐं सरदार खे पंहिंजी ताक़त ॾेखारणु आहे। ठीकु आहे मुजन साईं, जेकॾहिं अव्हां जी इहा मर्ज़ी आहे त पोइ ईअं ई सही। पर पोइ मां पक नथो ॾेई सघां त रेशम बाज़ियाब थींदी या न। सूबेदार, रेशम बाज़ियाब थींदी, छो त मूंखे पक आहे शाहज़मान जे राज वारा जॾहिं हेॾी पुलिस ॾिसंदा न, पटारी भॼी वेंदा। तूं फिकर न कर, वञी छापे जी जल्दी तयारी कर। ठीकु आहे मुजन साईं, मां वञी तयारी थो कयां, छो त पैसो आहे त सभु कुझु। रोशनी पुट, शादी में वञी 2-3 ॾींहं बचा। मां चाहियां थो त तूं, मीरा ऐं माई बसरा हाशिम खे गॾु करे कराची वञो। उतो लटो कपिड़ो ऐं ज़ेवर वठी अचो। इहो बि खफ़ो लहे न पुट। बाबा साईं, अव्हां न हलंदो छा? मां हली छा कंदुसि? मूंखे ॿुधाए, मां हली छा कंदुसि? मूंखे कहिड़ी ख़बर तौर तुंहिंजी ख़रीदारी छा थींदी आहे, छा न थींदी आहे? मां कतई कोन हलंदुसि। तव्हां वञिजो। मूं तोखे चयो न, माई बसरा ऐं मीरा हाशिम खे गॾु वठी वञिजो। जेको वणे वञी उतो वठिजो, ठीकु आहे? पुट, हूअं बि मां शॉपिंग किथे कंदो आहियां। ठीकु आहे बाबा साईं, असां सुबुह हलिया वेंदासीं, पर अव्हां बि हलो हा त ॾाढो मज़ो अचे हा। बाबा साईं, मां चाहियां थी त रेशम खे बि पाण सां गॾु वठी वञा। न रोशनी धीअ, बिल्कुलु न। रेशम हिते मुंहिंजी पनाह में आहे ऐं महफ़ूज़ आहे। मां रेशम खे ॿाहिरि वञण जी कॾहिं बि इजाज़त न ॾींदुसि। ॻाल्हि खे सम्झण जी कर। ठीकु आहे बाबा साईं, जेका अव्हां जी मर्ज़ी। रोशनी पुट, ख़ैर सां तुंहिंजी शादी थी वञे, उन खां पोइ मां भले पार हलियो वेंदुसि। दिल में ख़्वाहिश आहे खाना काबे जो तवाफ़ कयां, ज़ियारतूं ॾिसां ऐं मस्जिद नबवी में शुक्राने जूं नफ़िल अदा कयां ऐं महबूब साईं जी चावट वञी चुमां। बाबा साईं, तव्हां अकेला उमरो करण छो वेंदो? मां ऐं साजिद बि तव्हां सां गॾु हलंदासीं। इंशाअल्लाह पुट, मां अवां ॿिन्ही खे बि वठी वेंदुसि। हाणे त ख़ुशि आहियां। मंझंदि टाक थी वई आहे, हिन टाइम ताईं न आया आहियो। दिलावर, ख़ैर त आहे? एतिरी देर कई अथई? मीरा बेले में वियोसि संगत सां मिलण। दिलावर, हाणे हिन संगत खे विसारे छॾ, छो त तूं हाणे सिर्फ़ मीरा जी संगत आहीं। मीरा, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। पुलिस कहिड़ी महिल बि असांजे ॻोठ ते हमलो करे सघे थी। हिन मुजन सरदार साईं ते, हाशिम भाउ ते ऐं मूं ते केस करायो आहे। इन करे अचानक मां संगत ॾे हलियो वियुसि। इन करे मां तोखे ॿुधाए कोन सघियुसि। अच्छा, इन जो मतिलब त रेशम पाण सां गॾु ख़तरा बि खणी आई आहे। ज़ाहिर आहे मुजन हाणे माठ करे त कोन वेंदो। ॿियो त वरी पुलिस मुंहिंजे मथां अलाए केतिरा कूड़ा केस लॻाए छॾिया आहिनि। मां शायदि हाणे घणो वक़्तु हिन घर में रही नथो सघां। ॿुधी छॾ दिलावर, हाणे मां तोसां गॾु हूंदसि। जाते तूं हूंदे न, उते हीअ मीरा हूंदी। जीअंदसि बि तोसां त मरंदसि बि तोसां। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। चरी, अल्लाह साईं तोखे वॾी हयाती ॾे। हाणे तूं वञ, मुंहिंजे लाइ मानी खणी अच। हा, खोड़ मानी। मुराद सां हिते महफ़ूज़ न आहियूं। काल्ह पुलिस आई, सुभाणे मुजन जा माण्हू हमलो करे सघनि था। मथां वरी सरदार साईं जे न्याणी जी शादी आहे, हू बि असांजे करे परेशान आहिनि यार। पर लोंग, असां बि त मजबूर आहियूं न। ॿी वाह आहे ई कोन, वञूं त आख़िर केॾां वञूं? हिन मसइले त असांखे मुंझायो न त सरदार साईं खे असां एतिरी तकलीफ़ ई न ॾियूं हा। लोंग, तूं ई ॿुधाए, असां छा कयूं? इन ज़ालिम मुजरिम कीअं जान छॾायूं? जेको पंहिंजे भाइटे खे क़त्ल करे थो सघे, उहो त असांखे मारण में देर ई कोन कंदो। मुराद जेसि ताईं पीर मुजन ज़िंदा आहे न, असां सुख सां रही कोन सघंदासीं।
इन्हें पीर मुजन त असांजी ज़िंदगी कंडन जी सेज बनाए छॾी लोंग इन पीर मुजन मो जान छॾाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। कहिड़ो तरीक़ो? इन पीर मुजन खे क़त्ल करे छॾिजे, किस्सो ई ख़त्म थी वेंदो। मुराद है पीर मुजन खे माण्हू को सोलो कमा जा वॾो ॾुखियो कमु आहे। असां जहिड़ा 50 अगरि थियनि तॾहिं पीर मुजन असां जे हथ न मरंदो। यार लोंग पीर असां जे वए खां पोइ असां त निंदण का थी विया आहियूं। बसि हाणे लोंग ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़ारणा। मुराद हल त हलूं ॻोठ, उतां हली के हाल अहवाल वठूं। रेस बहादुर खान समेत ॿियनि सभिनी दोस्तनि खे काट ॾेई आयो आहियां। सुठो कई, पर हाणे ईअं कर चेला टे ॾेंबू खे चकर ॾियाराए तोखां सवा उबाणका लॻा पिया आहिनि। हा रेस मूंखे बि हिन चेला टे ॾेंबू जी ॾाढी ॻणती आहे। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम। कर ख़बर पुट, हाल बुक कराए? जी हाँ बाबा साईं, मां हॉल बुक करायो आहे ऐं जेको बि ज़रूरत जो सामान हुयो सभु वठी आयो आहियां। ऐं बाबा साईं रोशनी जे लाइ लाउंज जो वॻो बि वठी आयो आहियां। सुठो कई। हाणे VIP कार्ड खण, सुठनि सुठनि दोस्तनि खे वञी ॾेई अचो। उहो सभु त ठीकु आहे बाबा साईं, पर अञा ज़ेवर रहियल आहिनि। मां सोनारे वटि वियोसि, चई सुभाणे अची खणी वञिजां। मां वञी खणी ईंदुसि, तूं कुझु टाइम आराम कर, पोइ शाम वञी दावतूं ॾेई अचिजो। ठीकु आहे बाबा साईं, मां वञां थो। कंडन जी